अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया इस्लामकोट मां रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तैयबानी जी। इस्लामकोट बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त चालू। वज़ीफ़ो खणण लाइ आयल समय औरतूं नटनि उस में वेठल, जॾहिं त शामियानो जा सिर्फ़ 2 गुल लॻाया विया आहिनि। BSIP इंतिज़ामिया पाणी जी सहूलियत में नाकाम। पाणी जा ख़ाली बर्तन फ़ोटो सेशन लाइ रखियल, वेहण लाइ छांव जी सहूलियत मुयसर नाहे। जैज़ इंतिज़ामिया पारां हिकु गुल में डिवाइस वारा वेठल, बक़ाया हिकु गुल में समय औरतूं कीअं वेहनि। सख़्त गर्मी सबबि ॿारड़ा बेहाल, तालके जे 20,000 मुस्तहिक़ औरतुनि लाइ 16 डिवाइस मुक़रर। 16 मां 6 डिवाइसूं हलनि थियूं। सिस्टम सिलो हलायो थो वञे, जॾहिं त जैज़ इंतिज़ामिया पारां क़िस्त जी आयल रक़म बिना कटौती जे पूरी रक़म ॾिनी वञे पई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।